अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों अॼु वरी असीं तव्हांजे लाइ आख़िरी सिपारे जी सूरा नसर खणी आया आहियूं त उहा अव्हांजे ख़िदमत में पेश कजे। हिन खां अॻु में जेके बि वीडियो ठाही हुई सभिनी दोस्तनि उनखे लाइक कयो, पसंदि कयो, शेयर कयो। ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। असल में क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद सिर्फ़ु असां मुस्लमाननि लाइ राह हिदायत न आहे, पर हर इंसान लाइ राह हिदायत आहे। अल्लाह ताला जो पाक किताब आहे। अल्लाह ताला किताब रहमत बनाए उहो मोकिलियो आहे ऐं उन जा जेके तर्जुमा आहिनि मुख़्तलिफ़ ज़बाननि में। सिंधी ॿोली जी असीं ॻाल्हि करियूं त असांखे जेको फ़ख़्रु थींदो हिन ॻाल्हि ते त बरे सग़ीर में सभ खां पहिरीं जेको क़ुरान मजीद जो तर्जुमो थियो हो उहो बि सिंधी ज़बान में थियो हो, पूरे बरे सग़ीर में। उन खां पोइ काफ़ी मुनफ़रिद तर्जुमा थींदा रहिया आहिनि। जीअं अबुल क़ासिम जो तर्जुमो फ़ारसी वारो जेको बिना नुक़्तनि वारा लफ़्ज़ इस्तेमालु कई, छाकाणि त फ़ारसी ज़बान जेका आहे वॾी ज़बान आहे, उन में 104 अखर आहिनि ऐं सिंधी उन जे मुक़ाबले में घटि आहे, उन में 52 अखर आहिनि। पर असांजे बदीन ज़िले खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त उनजो शाइर मौलवी हाजी अहमद मला उन जेको तर्जुमो कयो, उन सॼे क़ुरान मजीद खे नज़म में तर्जुमो कयो, यानी बैतनि में तर्जुमो कयो। इहो एॾो त वॾो एज़ाज़ु आहे, एॾी वॾी ॻाल्हि आहे जो दुनिया में हेसि ताईं अञा ईअं को करे न आहे सघियो। मुख़्तलिफ़ अंग्रेज़ी में तर्जुमा थिया आहिनि, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में क़ुरान मजीद जा तर्जुमा थिया आहिनि, पर शाइरी में जेको तर्जुमो थियो उहो मरहूम मौलाना हाजी अहमद मला साहिब ई कयो। त असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे शाइर खे भेटा ॾियूं ऐं ॾिसूं, उनखे पढ़ूं, उनखे जांचियूं, उनजी महिनत खे दाद ॾियूं ऐं उनखे दुनिया जे कुंड कुर्च ताईं पहुचायूं त माण्हू ॾिसनि सिंध केतिरा न ज़रख़ेज़ इंसान पैदा कया। सो दोस्तों अॼु तव्हांजी ख़िदमत में खणी आया आहियूं आख़िरी सिपारे जी सूरत नसर। इज़ा जा नसरुल्लाह नंढी सूरत आहे, तमामु ख़ूबसूरत तर्जुमो कयो आहे मरहूम हाजी अहमद मला साहब। त अचो पहिरीं हाफ़िज़ शाहनवाज़ सेठार खां इन जी तिलावत ॿुधूं, उन खां पोइ हिन सूरा सॻोरी जो मौलवी हाजी अहमद मला जो शाइरी में कयल जेको तर्जुमो आहे उहो ॿुधूं। दोस्तों तव्हांजी वॾी महिरबानी। इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़त्ह वरअयत अन्नास यदख़ुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिक वस्तग़फ़िरहु इन्नहु कान तव्वाबा। जॾहिं आई मदद अल्लाह जी ऐं पिणु सोबसंदी सतार ऐं ॾिठई त माण्हू मुल्क जा कतारो कतार घिड़नि धणीअ जे दीन में छॾे कुफ़र जी कार, पोइ पंहिंजे परवर हेक जा ॻाइज गुण हज़ार, पोइ मंग माफ़ी तंहिं वटां ऐं हंजूं तंहिं वटि हार, बेशक बख़्शणहार सो आहे वाहिर वाहजो।